अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाणे अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। जे यादि अचई मुंहिंजी मुहबत, जे यादि अचई मुंहिंजी पलकनि जे हिंदोरे तां को अक्स झटे वठिजां। कंहिं सार जे सुॾके जो आवाज़ ॿुधी वठिजां। जे रंग ॾिठा हुआसीं ऐं ख्वाब लधा हुआसीं, तंहिं ख्वाब जे आगुर खे रंगनि सां भरे छॾिजां। ही ॼाण त मां नाहियां ऐं दर्द ॿियो खो आहे। कंहिं साथ जे लम्हे जो सो घाव बि चोखो आहे। तंहिं सार जे लम्हे जी तूं सार लही छॾिजां। कूंडियुनि में रखियल जज़्बा जे ॿूर छॾाईंदा ऐं चंड जे चांडोकीअ जा घाव पसाईंदा। तन ॿूर भिरल घाहनि खे लोक न लहसाए ऐं दर्द जे गिड़खीअ जो मंज़र न नज़र लाए। मां चंड गुलनि रंगनि कूंडियुनि में नज़र ईंदुसि। मां जेको त ख़ुशबू आं तो में ई घुलियल हूंदुसि। तूं धार करणु चाहीं त बि थी न उहो सघंदो। तूं गुल मां ख़ुशबू आं कीअं धार रही सघिबो। जे यादि अचई मुंहिंजी, तूं गुल ई गुल बणिजां। ख़ुशबू खे ॾेई तोहफ़ो को अक्स झटे वठिजां। हुन जे हथनि ते मेहंदी लॻल हुई ऐं कुल्हनि ते कंध ऐं कुल्हे जे विच में फ़ोन जो रिसीवर हो। मां हुते न हुउमि, मां त किथे बि न हुउमि। बसि हो त उहो अहसासु त अखियुनि मां निगाह निकिरी वई आहे ऐं हुनखे घेरे में वठी चुकी आहे। उहा जेका सखियुनि जे हुजूम में तनहा हुई, मुंहिंजे वजूद जे हुजूम में गुम हुई। मां अणॾिठल हुउसि, हुन वटि हुउसि, पंहिंजो पाण विञाए चुको हुउसि। अलाए केतिरा हिसा थी चुका हुआ मुंहिंजा, जंहिं मां हिकु हिसो शायदि फ़ोन ते हुनजो आवाज़ु ॿुधी रहियो। मां कंहिं ॿिए जी थियां पई, उनजी जंहिंसां बि मूंखे प्यार ई आहे। हिन जो लहजो अलाए छा हो, को सुॾको हो या टहक, मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हो। कॾहिं कॾहिं अव्हांखे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे, या वरी ईअं बि हूंदो आहे त अव्हां सम्झण ई न घुरंदा आहियो। जेको कुझु बि हो बसि हो, ऐं मां उन मां गुज़री रहियो हुउसि। अलाए केतिरा ज़ाइका अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी ख़बर न पवंदी आहे। हूअं बि मिठाण जे वधी वञे त कड़ाण बणिजी वेंदो आहे ऐं लूणु खारे थियण में घणी देरि थो लाहे। मुंहिंजे हथ हुन जे वारनि में सरगोशियूं करणु शुरू कयूं। लॻो तेल जी मालिश कयल उन्हनि वारनि में मुंहिंजे आङुरियुनि खे सणभ जो भाकुर जकड़े रहियो आहे। हुनखे शायदि अहसासु न पिए थियो। मुंहिंजो त सॼो हथु पघिरिजी वियो। अञा 2 ॾींहं पाण ॻाल्हाईंदासूं, पोइ बसि। हुन हल्को टहक ॾिनो, आवाज़ में हिकिड़े टुॿके जिहां को ॻोढ़ो बि किरियो हो। पोइ बसि थी वेंदी। कंहिं खूह मां ॻाल्हायमि, जुदाई अव्हांखे अलाए केतिरो हेठि खणी वेंदी आहे। हा न त बि बसि त करणी पवंदी। दिलि चयो पुछांसि, उहा बसि करण लाइ ही सभु थियो हो छा? ॿियो नंबर छा? ॿिए नंबर ते ई रहण लाइ मिलियो हो। असीं कुझु अरसे लाइ मिलिया ई छो हुआसीं। हुन सां मुलाक़ात अजीब थी हुई। पंहिंजी हिकु साहेड़ीअ जे मार्फत उहा मूं वटि आई हुई ऐं पोइ ॼण मूं वटां कॾहिं वई ई कोन। सालनि जा फ़ासिला लम्हनि में तय थी विया हुआ ऐं कंहिं ॿिए सां मुहबत कंदड़ ऐं हुन सां मुहबत जी शादी कंदड़ मूंसां बि मुहबत जे इक़रार में का देरि ई कान लॻाई हुई। उहा बाज़ी अजीब हुई। न उन में खटण जी का ख़ुशी हुई ऐं न ई हाराइण जो को ख़ौफ़। उहो कंहिं ॿिए जी हुई, उहो सचु हो, ऐं हिन आशिक़े नाशाद दिलि मुराद सां चाह थी वियो हो, उन में बि को कूड़ न हो। हुन खे बि छॾणु न पिए चाहियो ऐं मूंखे क़बूलण बि हिन जे वस खां ॿाहिरि हो। सभु कुझु चरिया ई पिए लॻो। पर कॾहिं कॾहिं असीं ॼाणी वाणी चरिया थी वेंदा आहियूं। असीं लम्हनि जा कण कशकोल में मेड़णु चाहींदा आहियूं। लफ़्ज़नि जो मोह जकड़ींदो आहे त जिंद छॾाइणु न घुरंदा आहियूं। असांखे फासण में मज़ो ईंदो आहे। उहो ॼाणंदे बि त अॻियां खॾु आहे, असांखे किरण में ई लुत्फ़ ईंदो आहे। मुंहिंजी निड़ी भरिजंदी वई। पाण संभालींदे चयमि, तोखां बसि थी वेंदी? हा। हिन वॾो साहु खयों। चयमि, न थी न वेंदी, करणी पवंदी। वक़्तु डोड़ी रहियो हो। हयातीअ जे मैराथन में हू हमेशह खटणु घुरंदो आहे। हुनखे हिन वारे बि मात मुंहिंजे ई नसीब में हुई, जंहिंजो अंदाज़ो मूंखे हो। सॼी उमिरि क्रिकेट खेॾी अथमि, रांदियुनि खे हथां स्लिप थींदे ॾिठो अथमि। हाणे बि महसूसु थियुमि पिए त विछोड़े जा स्ट्रोक्स ज़ोरदार हुआ ऐं मुंहिंजी मुहबत जा फील्डर कमज़ोर।
ग़म जो को बि बाल बाउंड्री क्रॉस करण खां न पिए मुड़ियो। उन सूरत हाल में खटण जो आसरो कहिड़ो करे सघिजे थो। हिन हयातीअ में ईअं ई थियो हो। जंहिंखां बि मोहबत घुरी हूंदी उन मोट में रुगो मुर्ख ई आची हूंदी। हिन वजूद जी नंढड़ी स्टेशन ते शायदि मोहबत जी मेल ट्रेन खे बीहण ई न पिए आयो। जंहिंजो हथु ज़िंदगीअ में पहिरियों भेरो झलियो हुअमि उन उहो चई छॾियो त तूं चिपकू आहीं, ॻाल्हि ॻाल्हि में चिंबड़ी थो, एॾो ख़्यालु थो रखीं जो साहु मुंझे थो। हुन पंहिंजे साह जी मुंझ छॾाइण लाइ मुंहिंजे बबल गम जहिड़े वजूद खे थुके उछलायो हो ऐं मूं शायदि ख़्यालु रखण जे हुनर खे विसारण जो कसम खाधो। ख़्यालु त हिन जो बि न थे रखियुमि, पर हिन पाण ॼणो दर खड़कायो। मां तव्हांखे वैलेंटाइन जो को तोहफ़ो बि न ॾेई सघियसि। हिन जे आवाज़ में नमी हुई। मोहबत बि अजीब शइ हूंदी आहे। तव्हांजे निड़ीअ खे नरम करे थी, अव्हांजी अखि आलूदा रहे थी, अव्हांजो जिस्म ॾके थो, अव्हां रहो ई किथे था। 3 महीननि जे साथ में अक्टूबर, नवंबर, दिसंबर में वैलेंटाइन न ईंदो आहे चरी, ॼाणा थी। उहो फरवरीअ में ईंदो आहे 14 तारीख़। हिन सुॾको ॾिनो जंहिं ॾींहुं दुनिया गुलाब विरहाईंदी आहे, उन ॾींहं जो ज़िक्र हिन सुॾकीअ जे कंडे सां थिए कयो ऐं फरवरी अचण खां अॻु पाण विछड़ूं पिया। तूं फरवरीअ में विछड़ण पे घुरियो छा मन? मूं निड़ी संभाली हिन जे नाले जो पहिरियों अखर मीम सां शुरू थियो पिए ऐं मां उहो ई निदोरो नून सां शुरू थींदड़ वजूद। उहा ॿी ॻाल्हि हुई जो ॿई हरफ़ गॾिजी हिकु ख़ूबसूरत लफ़्ज़ मुकमिल करे रहिया हुआ ऐं उन जी खेसि बि ॼाण हुई। मूंखे मन न सड़ींदा कयो। मां महताबी ठीकु आहियां। मुंहिंजे नसीब जे नाज़ में उहो ई लफ़्ज़ आयो आहे। तूं झकण थी घुरी छा? तूं महताब हुजी या नाज़िया, मां मंज़ूर हुजां या महमूद हुजां या नवीद, उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो? फ़र्क़ु पवे थो त उन सां त जेको ॾार पियो थो उहो वजूद जो वणु वढे वेंदो। मां बि समर्थी छणी वेंदुसि ऐं उन जहिड़ो को ॿियो अज़ाब तूं ॿुधाए सघीं थी? मिलण महिल मूं उहो ॿुधायो हुअमि त मां कंहिं ॿिए सां प्यारु कयां थी। उहा तुंहिंजी वॾाई आहे। अंदर में हाणे बाहि भड़को ॾेई रही हुई। जुदाईअ जा अंगर तपी ॻाढ़े टिड़ा थी विया हुआ। न त छोकिरियूं घणो करे उहो सभु लिकाईंदियूं आहिनि, उहो आने बहाने जिंद छॾाईंदियूं आहिनि। उहो ॿुधाइण खे मायूब लॻंदो आहे त उहे हिकु ई वक़्तु ॿिनि सां मोहबत कनि थियूं। छोकिरा ॿुधाईंदा आहिनि छा? उहे न ॿुधाईंदा आहिनि त बि ज़ाहिर थी वेंदा आहिनि। छोकिरे खे मोहबत मिले त फाटी मरंदो ऐं छोकिरी मिलण ते जज़ब करे वठंदी आहे। ऐं जे न मिले त हिन जो लहजो लुॾियो, सम्झुमि शायदि पासो वरायो ताईं। जे न मिले त खूह में किरण खां पोइ छा थी सघे थो? मुंहिंजे लहजे में कटार हुई। लॻमि खेसि ॿेरा ॿेरा करे छॾींदो। ॻाल्हि बदिलण लाइ चयुमि, अॼु सुबुह जो मूंखे लॻो हो ॼण तूं मूंखे को ख़त लिखण थी घुरीं, तवील, बेहदि डिघो, जंहिंमें जज़्बनि जी उपटार हुजे, कुझु अहसास, कुझु उधमा, राइट ऑप्स। तव्हां कीअं महसूसु कयो? लॻुमि ॼण तोखे लिखी कटे छॾियो हुजे, ॼण तो लिखी कटे छॾियो हुजे। तव्हांखे मिलियो? माइंड न करी त मुंहिंजे रूह खे मिलियो हुम। तॾहिं त उदास थी वियो हुउसि। केतिरो पढ़ी सघिया? तूं अंदाज़ो लॻाए केतिरो पढ़ण जी अहलियत रखां थो? तव्हां त उहे लफ़्ज़ बि पढ़ी सघो था जेके मूं कुझु सोचे रहाए छॾिया हुजनि। उहे कुझु ख़ाली वर्क अव्हां पाण भरे सघो था। हिन जो लहजो न हो, अलाए छा हो। मूंसां कंहिं बि शायदि हयातीअ में ईअं न ॻाल्हायो हुजे ऐं असल में हिन जो ॻाल्हाइण ई त जादू हो। माण्हू त पाण ई जादू हूंदो आहे, पाण ई सहर, पाण ई मशहूरु थींदो आहे, पाण ई साहिर। हिन भेरे मां मशहूरु थी चुको हुउसि। उहा ॿी ॻाल्हि हुई त साहिर वजूद बि कुझु घायल हो। लॻमि हाणे जुदाईअ जो दरवाज़ो साम्हूं अची बीठो आहे ऐं मां दाख़िल थियण वारो ई आहियां। मूंखे तोसां मिलंदे हिकु ॻाल्हि जो अहसासु हो मन। पाण खे पाण ई मज़बूत कयमि त पाण देरि सां मिलिया हुआसीं, पर कॾहिं कॾहिं इलाही देरि थी वेंदी आहे। गुलज़ार जी सिट अथई, जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है। बशीर बदर पढ़ंदा आहियो? हुन ऊन्हूं साहु खयूं। परियां गेचनि जा आवाज़ बुलंद थियण लॻा। लॻुमि ॼण केरु मेहंदीअ जो खंजर तयारु करे रहियो हुजे। हा, उन जूं कुझु सिटूं ॿुधाईंदमि, पर पहिरीं हिकु ॻाल्हि, मोहबत जे ॾियारे ते मूंखे न विसारजो। मोहबत हिकु ॾियारे जी मोहताज आहे छा?
मुहबत खे हिकु ॾींहुं ख़राज पेश करणु बेवकूफ़ी आहे। जाने अज़ीज़, मुहबत त सॼी ज़िंदगीअ जो ख़राज घुरंदी आहे। वरी बि वैलेंटाइन डे ते हिकु कली मुंहिंजे नाले ज़रूरु कजो। उहा कली पहिरें नंबर खां वठिजांइ गुल। ॿियो नंबर त कंडा ई नसीब में सहंदो आहे गुल। ॿियो नंबर त कंडा ई नसीब में सहंदो आहे। वरी उहा ॻाल्हि, हिन सुॾको ॾिनो। शहरनि जे लय में उहो सुॾको शरनायनि जो को आलाप लॻो। चङो, मूं मुड़कण जी कोशिशि कई। गुलाब रत में ॻाढ़ाण में पंहिंजा हार जो रत तलाश कंदुसि, पंहिंजे हार जो रत तलाश कंदुसि, ऐं जॾहिं तूं यादि ईंदीअ त अखियुनि जे सुर्खीअ खां उहा शहादत ॾियारींदुसि। अवां जलील साहिब जा पोइ लॻायो न? न, मां पंहिंजो पोइ लॻायां। जलील साहिब त मूंखे तमामु मथां लॻंदो आहे। हिकु लम्हो ख़ामोशी रही, पोइ हुन जो आवाज़ बुलंद थियो। कभी यूं भी आ मेरी आंख में कि मेरी नज़र को खबर ना हो, मुझे एक रात नवाज दे फिर उसके बाद सहर ना हो। वो बड़ा रहीम वो करीम है, मुझे ये सिफत भी अता करे, तुझे भूलने की करूं दुआ तो दुआ में मेरी असर ना हो। कभी दिन की धूप में झूम के, कभी शब के फूल को चूम के, यूं ही साथ साथ चलें सदा, कभी ख़त्म अपना सफ़र ना हो। मेरे पास मेरे हबीबा, ज़रा दिल के और करीबा, तुझे धड़कनों में बसालूं मैं। शेर मुकमल न करे सघी, फ़ोन ॼणो लुॾण लॻो। मुंहिंजे वजूद में पाणी भरिजी आयो। वहकिरे में वहंदे चयमि, मां फ़ोन बंदि थो कयां। हाणे आवाज़ तूं कॾहिं न ॿुधंदीअ महनाज़। ही निड़ी घुटिजी वेंदी, पर जंहिं ॾींहुं तूं पंहिंजी आदत मुताबिक़ वैलेंटाइन मल्हाईंदीअ, उन ॾींहुं उन घुटियल निड़ीअ जो आवाज़ तोखे सदाईं परेशान कंदो। सिर्फ़ु उहो ई तूं ॿुधी सघंदीअ, ऐं उहो ई चवंदो हैप्पी वैलेंटाइन। ॿिया दुनिया जा सभु आवाज़ बंदि थी वेंदा। अॼु खां पोइ मां किथे न हूंदुमि, पर उन ॾींहुं मोहबतुनि जे हर गुल ऐं उन जे खार में किथे न किथे को निदोरो ज़रूरु नज़र ईंदो। उहो नज़र ईंदो त पोइ ई मन मुकमिल थींदो। मां अणॾिठल हथ हिन जे वारनि मां कढी वठां थो, ॾिसां थो त उन हथ जूं आङुरियूं खाॼी वियूं आहिनि। छपियल सूमर 14 फरवरी 2005 ईस्वी।